मिस्री कुजाड़ो थियो इन निभागे जुड़े मजा त अड़जी वियो आहियां। मूंखे घर खां ॿाहिरि निकिरणी कीमत ॾे। मुजेरी खे वञी नथो दां ॾे। उन राकास वटि केरु वञे? को चङो मुड़ुसु आहे का? निभागे उन बि कुटे कुटे लाह कढी छॾिया आहिनि। जुड़े खे बि झलायो न मोयो न, तोहो जो इन में कहिड़ो ॾो? आहे त ईअं जो ईअं, पर निभागे जुड़े अजायो अची मोह सां खाह पियो आहे। पटेल अचे त उनखे चवां थी त उन मोह खे सम्झाए। मोह सम्झो त मोह जी जिंद छुटंदी, न त किथे न किथे मोह मुख माराए विझंदो। हाणे तूं बि कीमत हो मरी, सफ़ा साह तो वञ नहीं। मोह जे मरण में त तूं ख़ुशि आहीं निभागी। निभागा हाणे वात झले वे त मानी खणी अचां खा, मानी पचाए छॾी त। वे 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 ए सॉरी वई ओ दर्द त दिल मंझ आहे, पर ए मो जुड़ियो आहिर सी अची खाह पियो आ। होए भाई होए, तिना केड़ी खबर? मिना सजी खबर है। उन मोए खे तो बाहर निकरणी कीन तो दे जुड़ियो। होए भाई होए, ए बात तो मिना मिस्री कया दे। ए पटेल, तू इन मोए खे जुठ करे समझाए त इन जिद खे फिटो करे। होए भाई होए, हूं कहां तो है अरदाई किनी करे। ए कर पटेल ते मोए मंझा जिंद छुटे, न तो तोवारो संग तीन मिस्री खे मारे छडींदो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।